जॾहिं त नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदासीं त इमरान ख़ान जे कातलाणे हमले ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीटीआई कारकुन रस्तनि ते अची विया आहिनि। कराची, इस्लामाबाद ऐं लाहौर में पुलिस ऐं कारकुननि विच में चकरियूं बि थियूं आहिनि। पुलिस शेलिंग बि कई आहे। केतिराई कारकुन गिरफ़्तार बि थिया आहिनि। कराची में शारा फैसल ते एफटीसी वटि पीटीआई कारकुन ऐं पुलिस विच में चकरियूं थियूं आहिनि। केतिराई कारकुन गिरफ़्तार बि थिया आहिनि। इस्लामाबाद में फैज़ाबाद इंटरचेंज बि मैदान जंग बणिजी वियो। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं त पीटीआई कारकुननि पारां अॻिते वधण जी कोशिश कई। सिक्योरिटी अहलकारनि मथां पथराव बि कयो वियो। पुलिस शेलिंग करे खेनि रोके वरितो। जॾहिं त वक़फ़े सां चकरियुनि जो सिलसिलो जारी आहे। लाहौर जे गवर्नर हाउस ॿाहिरां पीटीआई जे मछिल कारकुननि भञ-ड्राह बि कई आहे, जॾहिं त टायरनि खे बाहियूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। इमरान ख़ान जे कातलाणे हमले ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीटीआई कारकुन रस्तनि ते अची विया आहिनि। कराची, इस्लामाबाद ऐं लाहौर में पुलिस ऐं कारकुननि विच में चकरियूं थियूं आहिनि। पुलिस शेलिंग कई आहे। केतिराई कारकुन गिरफ़्तार बि थिया आहिनि। कराची में शारा फैसल ते एफटीसी वटि पीटीआई कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं थियूं आहिनि, जॾहिं त केतिराई कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। इस्लामाबाद में फैज़ाबाद इंटरचेंज बि मैदान जंग बणिजी वियो। पीटीआई कारकुननि पारां अॻिते वधण जी कोशिश कई। सिक्योरिटी अहलकारनि मथां पथराव बि कयो वियो आहे। पुलिस शेलिंग करे खेनि रोके वरितो। अव्हांखे ॿुधाईंदासीं त वक़फ़े सां चकरियुनि जो सिलसिलो जारी आहे। लाहौर जे गवर्नर हाउस ॿाहिरां पीटीआई जे मछिल कारकुननि भञ-ड्राह करे टायरनि खे बाहियूं बि ॾिनियूं। अव्हांखे ॿुधायूं पिया पीटीआई जा कारकुन मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज करे रहिया आहिनि। इमरान ख़ान जे कातलाणे हमले ख़िलाफ़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में पीटीआई कारकुन रस्तनि ते अची विया आहिनि। अव्हांखे ॿुधाईंदासीं कराची, इस्लामाबाद ऐं लाहौर में पुलिस ऐं कारकुननि विच में चकरियूं थियूं आहिनि। पुलिस जी शेलिंग अव्हांखे ॿुधाईंदासीं त केतिराई कारकुन गिरफ़्तार बि कया विया आहिनि। कराची में शारा फैसल ते एफटीसी वटि पीटीआई कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं थियूं, जंहिंमें ॿुधाईंदासीं त केतिराई कारकुन गिरफ़्तार बि थिया आहिनि। सिक्योरिटी अहलकारनि मथां पथराव बि कयो वियो आहे। पुलिस शेलिंग करे खेनि रोके वरितो। वक़फ़े सां चकरियुनि जो सिलसिलो बि जारी आहे, जॾहिं त लाहौर जे गवर्नर हाउस ॿाहिरां पीटीआई जे मछिल कारकुननि भञ-ड्राह करे टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। इस्लामाबाद में फैज़ाबाद इंटरचेंज में मैदान जंग बणिजी वियो। पीटीआई कारकुननि पारां अॻिते वधण जी कोशिश कई। सिक्योरिटी अहलकारनि मथां पथराव कयो वियो, जॾहिं त पुलिस शेलिंग करे खेनि रोके वरितो। वक़फ़े सां चकरियुनि जो सिलसिलो जारी आहे।